रिपोर्ट शान अली शेख मेहर कौम पारा मेहर में मंशियात जो विक्रो बदामी समाजी बुराइन खिलाफ मुख्तियार कार ऑफिस मेहर खां घंटाघर चौक नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं एडवोकेट ज़ुल्फ़िकार खोखर वकील सईद पवहर वकील मुनव्वर जतोई कलीमुल्लाह तेनोड़ो जान मोहम्मद झंडेर अमीर अली पवहर मुज़फ़्फ़र झत्याल शेर मोहम्मद आगरो अबूज़र बुघियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ में शामिल माण्हुनि मेहर में मंशियात जो विकिरो बदामनी ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मेहर में मंशियात सरेआम विकिरो थी रही आहे जे सबबि नौजवान नसल तबाह थी रही आहे। शहर में बदामनी उरूज ते आहे। मेहर तालके जे अंदरि पुलिस पट्टूं ख़त्म कयूं वयूं आहिनि। पुलिस जो गश्त न हुजण करे बदामनी वधी वई आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।